जी नाज़रीन, हिन वक्त असां पिंडाल में बीठा आहियूं जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिलसिले में। जीअं त सॼे दुनिया जश्न ईद मिलाद नबी मनायो, उन तरीक़े उस्ताद मोहम्मद जे आशिकान रसूल जश्न ईद मिलाद नबी मनायो। अचो तो उन्हनि को व्यूज़ सही जुलूस के बारे में, ईद जश्न ईद मिलाद के बारे में कुछ असांखे ॿुधायो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईद रबीउल अव्वल, सिवाय इब्लीस के जहाँ में सभी तो खुशियाँ मना रहे हैं। प्यारा मोहतरम इस्लामी भाइयों, अज जो बाबरकत ॾींहुं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत जो मुबारक ॾींहुं आहे। इन ॾींहुं तमाम मुसलमान मोमिनीन प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बाख़ुशी में पंहिंजे घरनि के, पंहिंजे दुकाननि के, पंहिंजे ऑफिसनि के सब्ज़ झंडनि ऐं ख़ूबसूरत लाइटनि सां सजाईंदा आहिनि ऐं ख़ुशी जो इज़हार कंदा आहिनि ऐं मिलाद जुलूस पाक कढी करे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत जो हे मुबारक ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। कि में हिन अॼु को ॾींहुं वॾो हिकिड़ो मोतबर हिकिड़ो जेको आहे अज़ीम ॾींहुं आहे, सरकार जी आमद जो ॾींहुं आहे। दुनिया में असां मुस्लमान जेके कलमे गो आहियूं, असां हे ॾींहुं जेको आहे जोश ख़रोश सां मल्हाईंदा आहियूं। त अॼु उस्ताद मोहम्मद में बि हे ॾींहुं जेको आहे मल्हायो पियो वञे और वॾे जोश ख़रोश सां मल्हायो पियो वञे। और असांजा मुस्लमान भाइर तमामु जेको आहे पुरअमन तरीक़े सां ही जेको आहे ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। पुलिस जे तरफ़ों फुल प्रूफ सिक्योरिटी आहे और जगह जगह ते असां पंहिंजा जेके तैनात कया आहिनि पंहिंजा मुलाज़िम, इंशाअल्लाह बहितरीन नमूने सां पंहिंजी ड्यूटी हले थी पई और असां पंहिंजे ड्यूटी खे सही नमूने सां सरअंजाम ॾींदासीं और पुरअमन तरीक़े सां ही जेको आहे जुलूस जेको आहे ख़तमु थी वेंदो। हिन टाइम जेको आहे तव्हां पोयों ॾिसो था पिया त वाइज़ हले थो पियो और हिते जेको आहे फुल प्रूफ सिक्योरिटी आहे। त अल्लाह खे जेको आहे असां दुआ कयूं था पिया कि ही जेको आहे पुरअमन ॾींहुं असांजो बहितरीन नमूने सां गुज़री वञे। महिरबानी। सिक्योरिटी जे लाइ सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि, जंहिंजे करे पुलिस, डिस्ट्रिक्ट पुलिस, ट्रैफिक और ATF जी नफ़री वॾे तइदाद में लॻाई वई आहे। इंशाअल्लाह पुरसकून माहौल में हिफ़ाज़ती हलनि पिया असांजा। हिन वक़्तु असां बीठा आहियूं UBL चौक ते, जेको पिंडाल में बीठा आहियूं, जेको जुलूस मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो UBL चौक, घंटाघर, सिनेमा चौक थींदे पिंडाल में पहुतो आहे। मीर मोहम्मद दीनारी, जेकब न्यूज़, उस्ताद मोहम्मद।